अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। जेको पूरी दुनिया में हिन महिल जेका सूरत हाल आहे इंतिहाई परेशान कुन आहे। ख़ासि तौर ते गुज़िरियल ॾींहुं जेको आहे इसराइल पारां ईरान जे दारुल हुकूमत तेहरान में जेको हमास जो जेको आहे सियासी जेको अॻवान आहे इस्माइल हानिया उन जे जेको आहे रिहाइशगाह ते उते जेको आहे मिज़ाइल हमिलो करे डिडक्टिव जेको असांजो मिज़ाइल जेको उन हमिलो कयो आहे उन में जेको आहे त उनखे शहीद कयो वियो ऐं उन खां बाद में पूरे दुनिया में हिकु कशीदगी वारी सूरत हाल पैदा थी आहे। ख़ासि तौर ते कल्ह शाम ताईं जेको आहे त इहा अपडेट हुई त ईरान पारां पंहिंजे दारुल हुकूमत में सुर्ख जेको झंडो आहे जेका इंतकाम जी अलामत आहे उनखे जेको आहे त चाढ़ियो वियो ऐं उन खां बाद में अॼु जेको आहे तेहरान में इस्माइल हानिया जो जनाज़ो लखें जेके माण्हू हुआ जंहिंमें सियासी अॻवान हुआ, आम शहरी हुआ, सिविल सोसाइटी हुई, लखें आलिन अखियुनि सां जेको आहे त उहो जनाज़ो जेको आहे त पढ़ायो वियो ऐं जेको आहे त उन खां बाद में सुभाणे जेको आहे उनजी तदफ़ीन दोहा में जेको आहे उते रखी वई आहे। उते जेको आहे उनजी तदफ़ीन थींदी। पर चवण जो मक़सदु इहो आहे त इस्माइल हानिया हिकु वॾो किरदारु हुयो जेको फ़लस्तीन जी आज़ादी जे लाइ जेको यकीन तहरीक में जेको आहे त कमु कंदो पियो अचे। उन खां अलावा सिर्फ़ु ही अॻवान न हुयो, ही वज़ीर आज़म बि जेको रही चुको हुयो ऐं उन पंहिंजो सॼो ख़ानदान पंहिंजी धरती ऐं पंहिंजे मुल्क जी जेको आहे त आज़ादी जे लाइ जेको आहे त उन में क़ुर्बान कई ऐं जंहिंखां बाद में हिन महिल जेका कशीदगी वारी सूरत हाल आहे इसराइल पूरे ख़िते में जेका जंग छेड़ी छॾी आहे ऐं जंहिंजो जेको आहे त ईंदड़ ॾींहंनि में जेको आहे नतीजा बि जेको आहे पूरी दुनिया जे साम्हूं ईंदा। पर आलमी बिरादरी ख़ासि तौर ते चाइना, रूस ऐं जेको आहे त तुर्किया जेको आहे त उन्हनि जेको आहे तंबीह कई आहे, उन्हनि कोशिशि करण जेका आहे त अॻभराई करण जी कोशिशि कई आहे त मामले जो हल ॻाल्हियुनि वसीले जेको थी सघे थो। इसराइल पूरे ख़िते में जेका हिकिड़ी वहशत ऐं जेको आहे हिकिड़ी दादागिरी, गुंडागर्दी ऐं चौधराइप जेका पंहिंजी क़ाइमु कई आहे जंहिंजी पुठी हमेशह शुरू ॾींहंनि खां वठी जेको आहे त अमेरिका ठपींदो पियो अचे। हाणे बि अमेरिकन जेको आहे त पंहिंजो जेको आहे त सरकारी सतह ते जेको बयानु जारी कयो आहे सिर्फ़ु पाण खे आजो करे छॾियो आहे त असांजो हिन हमले में को बि किरदारु कोन आहे। बाक़ी अगरि इसराइल जे मथां कंहिं बि हमिलो कयो त उन जो भरपूर दिफ़ा कयो वेंदो ऐं ख़ासि तौर ते हिन महिल मुस्लिम उम्मा जेकी आहे उनखे गॾु थियण जी ज़रूरत आहे। उनखे फौरी तौर ते जेको आहे त इजलास घुराए OIC जो उन में जेको आहे त पंहिंजो मौक़िफ़ चिटो रखणु घुरिजे त इसराइल जेको अॻु में त मुकमिल तौर ते जेको आहे त गज़ा खे जेको आहे तबाह करे चुको आहे। 46,000 खां वधीक जेको आहे त फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी करे चुको आहे जंहिंमें औरतूं ॿार बि शामिल आहिनि ऐं आए ॾींहुं जेको आहे त उन जा हमला स्कूलनि ऐं उन खां अलावा जेको अस्पतालनि मथां थियनि पिया जेको दुनिया में हिकिड़ो ड्रामो रचाए ॿुधाए पियो त हमास जा जेके दहशतगर्द आहिनि, जेके हमला आवार आहिनि उते मौजूदु आहिनि ऐं हिन महिल मुस्लिम उम्मा खे गॾु थी करे जेको आहे त उन जेको यहूदी जेका रियासत आहे जेको फ़स्ताइत ते मबनी जेका रियासत आहे उनखे सबक़ु सेखारण जी ज़रूरत आहे। ऐं उन खां अलावा ॻाल्हि कंदासीं जेको आहे त पंहिंजे मुल्क ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े कंबर शदाद कोट जी। हिन महिल कंबर शदाद कोट में बि जेका हिकिड़े क़िस्म जी करबला बर्पा थियल आहे। कंबर शदाद कोट जे तालुके सिजावल जोड़े जो शदाद कोट के कुबो सईद खान में लखे एकड़ जेका ज़रई ज़मीन आहे उते जेको आहे त हिन महिल ताईं ज़रई पाणी न पहुतो आहे। हालांकि जेको आहे त अगस्त ॾींहं जो 1 तारीख़ आहे। हिननि ॾींहंनि में जेको आहे त अक्सर जेको इलाइक़नि में पाणी पहुचण खां पोइ रोंबा बि निकिरी वेंदा आहिनि छो जो हीउ सॼो इलाइक़ो सारियाले फ़सुल ते डिपेंड कंदो आहे। पर बदकिस्मती सां चूंडियल नुमाइंदे जी नालाइकी ऐं नाअहली जे करे ऐं जेको आहे त हिकिड़ी ग़लति जेको आहे हिकिड़ी पॉलिसी चऊं ऐं जेको आहे हिकिड़ी ख़तरनाक जेका मनसूबाबंदी आहे उन खे जेको आहे पंहिंजे अमली जामो पाराइण जे करे हुननि हिन महिल ताईं जेको आहे त हिन इलाइक़े में का बि दादरसी न कई आहे माण्हुनि जे तकलीफ़ुनि जी ऐं पाण जेको आहे हितां खां जेको आहे ॿाहिरि मुल्क दौरनि ते वञी उते आराम ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं हितां जेके हज़ारे लखे जेके माण्हू आहिनि, ख़ानदान आहिनि, उहे हिन महिल जेको आहे त तमामु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया ऐं सवे ॻोठनि में जेके हिते माण्हू रहनि पिया जिन जो जेको आहे त रोज़गार जो ज़रियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़राअत आहे ऐं उन्हनि जी ज़रई जेका ज़मीनूं आहिनि उहे हिन महिल गैराबाद आहिनि ऐं माण्हू उञ में जेको आहे मरनि पिया, उन्हनि जो माल मता उञ मरे पियो, पखी पखियुनि जेके आहिनि उञ मरनि पिया ऐं माण्हू पंहिंजे अबाणे ॻोठनि खां लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। ख़ासि तौर ते कुबो सईद खान, कच्ची पुल, मीरपुर बुर्डो ऐं जेको आहे रबी पुल जा जेके इलाइक़ा आहिनि उतां खां माण्हू लॾ पलाण बि शुरू कई आहे छो जो जेको आहे त उते पीअण जो पाणी बि कोन आहे ऐं उन खां अलावा जेके ख़ासि शहर आहिनि कुबो सईद खान आहे, शदाद कोट आहे ऐं जेको आहे जॾहिं ज़रई ज़मीनुनि जे पाणी न हूंदो त जेके असांजे इलाइक़े जा जेके जर आहिनि, जेके नलका आहिनि, उहो जर बि जेको आहे फिटी वियो आहे ऐं जर खारो थी वियो आहे जंहिं सबबु हेपेटाइटिस B ऐं C जा जेके मरीज़नि में इज़ाफ़ो थियो आहे। पर हाणे असुलु निज जेको मामिलो आहे पाणी छो नथो ॾिनो वञे।
उनजे पोयां कहिड़ा करण आहिनि। पाणी उनजे पोयां जेको असांजी मालूमात मूजिबि जेको आहे त नवाबज़ादा जेके असांजा आहिनि, मीर नादर ख़ान मक्सी आहे, मीर आमिर ख़ान मक्सी आहे, जेका उन्हनि जी हिकिड़ी जेका पॉलिसी आहे त हीअ जेके इलाइक़ा आहिनि उनखे गैराबाद करे हितां जी जेके ज़मीनूं आहिनि उहे भुॻड़नि मुड़ते माण्हू खां ख़रीद कयूं वञनि ऐं उन्हनि जी शुरूआति हुन काफ़ी अरसे खां वठी जेको आहे कई बि आहे। हज़ारे एकड़ ज़मीन जेको आहे पतूजा शाख ऐं कुबो सईद ख़ान जे विच वारे इलाइक़नि में जेको आहे मीर नादर ख़ान मक्सी ख़रीद बि करे चुको आहे। ऐं उन खां अलावा जेके ॻाल्हि कंदासीं अगरि हक़ीक़त ते मबनी माण्हू सच ॻाल्हाइण खां लहराइनि पिया, शदादकोट टेक्सटाइल मिल कंहिं दौर में सभिनी खे यादि हूंदी त केॾो अज़ीम शान जेको आहे हिकिड़ो इदारो हुयो जंहिंमें हज़ारे माण्हू हिते कमु कंदा हुया, हज़ारे ख़ानदान जेको आहे त उन्हनि जे रोज़गार जो जेको ज़रियो बणियलु हुई। छा सभिनि खां विसरी वई उहा जॾहिं जेको आहे टेक्सटाइल मिल जॾहिं विकिरो कई वई चंद करोड़नि में, छा मीर नादर ख़ान मक्सी उन टाइम जेको आहे त MPA हुया जेको आहे उन टाइम छा उन्हनि जे हथ में न हुयो, इहो ख़रीद कोन पिया करे सघनि, पर हुननि ॼाणी बुझी जेको आहे त इहा ख़रीद कोन कई। ऐं हुननि जेको आहे जेको मेमन ठेकेदार हुयो जॾहिं हू मशीनरी हितां जॾहिं खणनि पिया, हिन सिर्फ़ु एतिरी हिमत कई जो उन मशीनरी खे रोके उन्हनि सां ॻाल्हियूं तय कयूं त तव्हां असांखे छा ॾींदव। पोइ जॾहिं मेमन ठेकेदार पंहिंजी मशीनरी हितां शिफ्ट करे पियो त उन जेका ज़मीन आहे, जेको केतिरा ई एकड़ जेको आहे ज़मीन आहे, उहा जेको आहे हिननि जे हवाले कई वई। उन खां अलावा जेको आहे त ॿुधायो वञे थो जेको आहे उन वक़्त जा अलाए केतिरा लखे करोड़े रुपया हिननि खे ख़ुदि मुआवज़ो बि ॾिनो वियो। ऐं उन खां पोइ जेको आहे त हिननि माण्हुनि जेको आहे उहे जेके टेक्सटाइल मिल जेका उते लॻल हुई सॼी जेका मिल खे ड्राहे करे उन जूं सिरूं, टीयर, गाडर ऐं दरवाज़ा दरियूं उहे बि भुॻड़नि मुड़ते खपाए छॾिया, नीलाम करे छॾियो। ऐं हिन महिल बि जेको आहे उहा जेका टेक्सटाइल मिल जी जेका ज़मीन आहे उन में चओ गिर्द जॾहिं बि तव्हां जेको आहे हितां वेंदव त मुख़्तलिफ़ नवाबज़ादनि जे नालनि सां जेको आहे अकबर ख़ान मक्सी जे नाले सां तव्हांखे जेको आहे बोर्ड मिलंदा, मीर नादर ख़ान मक्सी नाले सां बोर्ड मिलंदा, मीर आमिर ख़ान मक्सी नाले सां बोर्ड मिलंदा। ऐं उन खां अलावा जेको आहे त अली रज़ा ख़ान जेको नवाब ज़ुल्फ़कार ख़ान जो फ़र्ज़ंद आहे उन जे नाले सां तव्हांखे लॻल बोर्ड मिलंदा। छो जो जॾहिं जेको आहे टेक्सटाइल मिल खे जेको आहे त ख़तमु कयो वियो त पोइ हुननि जेको आहे उन जेका ज़मीन हुई उतां जी इरादी हुई उनजी चीर फाड़ करे टुकड़ा टुकड़ा करे पाण में तक़सीम करे छॾी। ऐं उन खां अलावा जेको शहर जे चइनी पासनि खां तव्हां जॾहिं वेंदव तव्हांखे उते मुख़्तलिफ़ जेको जाइनि ते तव्हांखे हिन नवाबज़ादनि जा तव्हांखे बोर्ड नज़र ईंदा। छो जो हिन चइनी पासनि खां जेके सरकारी गैर सरकारी जेके बि ज़मीनूं आहिनि हिन साहबनि जे हथ वस आहिनि। ऐं हिननि जी कोशिशि इहा ई आहे त हिन इलाइक़े में जेके बि माण्हू आहिनि, जेके ख़ानदानी माण्हू आहिनि, जेके सवें सालनि खां हिते जेको आहे आबाद आहिनि, छो जो जेसि ताईं हिते माण्हुनि खे तकलीफ़ न ॾिनी वेंदी, बेज़ार न कयो वेंदो, हितां खां माण्हू पंहिंजो इलाइक़ो कोन छॾींदा। उनजो वाहिद रस्तो हुननि इहो कढियो आहे त हिन इलाइक़े खे गैराबाद कयो वञे, माण्हुनि खे ज़लील दरपदर कयो वञे, ख्वार कयो वञे, बदमनी फैलाई वञे, माण्हू तंग थी बेज़ार थी जेको आहे हिन शहर खां निकिरी जेको आहे लॾ पलाण करे ॿियनि शहरनि ॾे वञनि। ऐं उन खां पोइ जेको आहे त हीअ ज़मीनूं भुॻड़नि मुड़ते हिननि खे मिली वञनि, शहर जूं प्रॉपर्टी हुननि खे भुॻड़नि मुड़ते मिली वञनि। ऐं उन खां अलावा हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे बगोदड़ो जेको रोड आहे उन सां जेको आहे त काफ़ी जेके ज़मीनदार आहिनि, जेके आबादगार आहिनि, उनखे ख़बर आहे त उते पाणी पहुचंदो हुयो या न पहुचंदो हुयो। पर जॾहिं खां मीर नादर ख़ान मक्सी, आमिर ख़ान मक्सी उतां ज़मीनूं वरितियूं आहिनि उन खां बाद में हाणे वारह कैनाल खां जेको आहे त इलीगल तरीक़े सां वाटर कोर्स कढी करे उनखे कीअं थो आबाद कयो वञे। छा जॾहिं इहो कच्ची पुल कुबो सईद ख़ान ऐं से जेके भर पासे वारा इलाइक़ा आहिनि माण्हू पंहिंजूं ज़मीनूं खपाईंदा पोइ त उहे घड़ी में आबाद थी वेंदियूं। हिन महिल उहे मिसकिन माण्हू जेके पंहिंजे बचनि जो सफ़र गुज़र करण जे लाइ जेको आहे पंहिंजूं ज़मीनूं छॾण लाइ तयारु कोन आहिनि, उते उन्हनि खे जेको आहे त पाणीअ ढुक लाइ सिखायो वञे थो। उते करबला बर्पा कई वई आहे ऐं चूंडियल नुमाइंदा जेको आहे त पाण ग़ाइब थी करे जेको आहे अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। ऐं सिर्फ़ु हिननि खे जेको आहे त माण्हू वोट जे लाइ दरकार आहिनि, बाक़ी माण्हुनि जी जेको आहे हुननि खे का बि परवाह कोन आहे। शहर तबाही किनारे पहुतल आहिनि, हिननि खे का बि परवाह कोन आहे। माण्हू कहिड़ी ज़िंदगी गुज़ारनि था उन सां हिननि जो को बि सरोकार कोन आहे। हिननि जा कारिंदा शहरनि में बि वेठा आहिनि माण्हुनि जी ट्रोलिंग करण जे लाइ, माण्हुनि खे तकलीफ़ूं ॾियण जे लाइ, माण्हुनि जी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा करण जे लाइ। हिननि जा जेको कारिंदा आहिनि उहे वेठा आहिनि आए रोज़ जेके हिते बदमनी फैलाइण जे लाइ। ऐं कॾहिं जेको आहे पुलिस जी सरपरस्ती में उहो किरदारु निभाइनि था त कॾहिं ॾोहारनि जी सूरत में उहे किरदारु निभाइनि था। ऐं माण्हुनि जो जीअण जंजाल करण जे लाइ हिननि जेको आहे त आख़िरी हद ताईं जेको आहे त संदरो ॿधी छॾियो आहे। पर इहे शयूं हमेशह दाइम ऐं क़ाइमु न आहिनि रहंदियूं, सो हिननि खे सोचणु घुरिजे। ऐं जेको हितां जी जेका सिविल सोसाइटी आहे उनखे बि अखि पटणु घुरिजे। जे अगरि वेझर में हिननि पंहिंजी अखि न पटी त उहे ॾींहं परे न आहिनि जो जेको आहे त हिननि खे लॾ पलाण करे हितां खां लोधियो वेंदो, कढियो वेंदो। ऐं उन खां पोइ हीअ जेको आहे ॿई हथ मले पंहिंजा बूथ पिटींदा। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि जेको आहे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। ऐं जेको मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो त जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे नए प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा, वॾी महिरबानी।